अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया सिंगर GR सागर ऐं हिन वक्त असां GR स्टूडियो में वेठा आहियूं ऐं असांजे प्यारे दोस्त, प्यारे प्री दिल वारे दोस्त सिंगर मास्टर लतीफ़ बुर्रे साहब जी रिकॉर्डिंग पूरी थी वई आहे ईद जी ऐं ॾाढी ज़बरदस्त सिलेक्शन आहे, ॾाढो सुठो आवाज़ु आहे, ॾाढी सुठी उनजी अदायगी आहे। इंशाअल्लाह ताला त तव्हां सभिनी दोस्तनि खे ज़रूरु पसंदि ईंदी ऐं असांजी इहा ई कोशिशि ऐं इहा जदोजहद हमेशह रही आहे ऐं रहंदी त तव्हां दोस्तनि ताईं असां सुठी क्वालिटी सुठा कलाम पेश कयूं ऐं बस ईअं इन ई मोहबत सां, इन ई मोट सां त तव्हां दोस्तनि जी बि असां सां ताउन हूंदो, असां सां पंहिंजो भाई पी हूंदी ऐं इन ई जेके असां कमु करे रहिया आहियूं उन्हनि जी मोट मोहबत सां ॾींदा त असां अॻिते अञा बि इंशाअल्लाह वधंदासीं। ऐं महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी। ऐं असांजो सिंगर लतीफ़ असांजे साम्हूं आहे, कुझु लफ़्ज़ उहे बि ॻाल्हाईंदा। बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों, जीअं त सागर साहब अल्लाह हयाती ॾियसि, तमामु असांजो दोस्त बि आहे, भाउ बि आहे। अॼु GR स्टूडियो में जेको असांजो एल्बम क्लियर थी वियो, इंशाअल्लाह ख़ैर सां रिकॉर्डिंग थी वई आहे। तमामु बहितरीनु सिलेक्शन मुंहिंजा प्यारा भाउ जेके मूंसां गॾु आहिनि, ख़ादिम हुसैन पंवर साहब ॾाढो ॻाई चयो, मुंहिंजो जानी भाउ महबूब अली मीराली, दिलदार ख़ासकेली, सॼनि दोस्तनि भाइरनि जे तावन सां ऐं GR सागर साहब जी महिनत सां इंशाअल्लाह ताला ये एल्बम तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। या अली मदद।